उबाड़े वेझो रावती जे कचे में मुगुनि जी बाज़ियाबी लाइ पुलिस ऐं रेंजर्स जो ऑपरेशन। एसएसपी घोटकीअ जो चवणु आहे त ज़िले में अगवा थियल 8 मुगुनि जी बाज़ियाबी लाइ ऑपरेशन शुरू कयो वियो। मुगुनि जी बाज़ियाबी ताईं ऑपरेशन जारी रहंदो। जी बाड़ो भरसां रावती जे कचे वारे इलाके में मुगुनि जी बाज़ियाबी लाइ घोटकी पुलिस ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे, जंहिंमें 8 मुगुनि जी बाज़ियाबी लाइ एसएसपी घोटकी अनवर खतरान दावा कई आहे त पुलिस जी वॾी नफ़री थी चइनि एपीसी सां गॾु ऐं रेंजर जा नौजवान गॾु आहिनि, जेका कचे रावती वारे इलाके में धाड़ेलनि जे थाकनि ते अचानक जेको असां अटैक करे ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे, जंहिं सबबु फायरिंग जो सिलसिलो हलंदड़ आहे। इन में एसएसपी चयो त इनमें अगवा थियल प्राइमरी मास्टर अब्दुल गनी पांवर जहानपुर मां शाहिद महर अख्तियार अब्बासी ऐं ॿियनि जी आसिम मल्हन जी बाज़ियाबी लाइ हीउ ऑपरेशन शुरू कयो आहे। जेतिरे ताईं असांजा ही मुगवी बाज़ियाब न थींदा असांजो ऑपरेशन जारी रहंदो।